को बि जेको आहे अमन अमान हैदराबाद में किथे आहे? जेको बि हिननि जी रिपोर्ट आहे उनखे रद्द करियां थो। पुलिस जेका इहा रिपोर्ट पेश कई आहे त असां हेतिरा माण्हू लाख खां मथां क़तल कया आहिनि। जेका कार्रवाई ॾेखारी अथऊं अहिड़ी का नज़र न पई अचे। बाक़ी अंगनि अखरनि में तव्हां रिपोर्टूं जारी करे छॾींदो त असां सभु कुझु बहितर करे छॾियो आहे, पर ग्राउंड ते अहिड़े क़िस्म जी का बि शइ नज़र नथी अचे। हैदराबाद पुलिस दावा कई आहे त साल 2025 ईस्वी दौरान 9 ॾोहारी गैंग्स खे ख़तमु करे 49 पुलिस मुक़ाबलनि में 16 ॾोहारियुनि खे मारियो ऐं 40 ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। पुलिस पारां अहिड़ी दावा सालियानी कारकर्दगी जे नाले ते जारी कयल हिकु रिपोर्ट में कई वई आहे। पुलिस जी दावा जे उबतड़ कानून ऐं इंसाफ़ जे इदारनि सां तालुक़ रखंदड़ वकीलनि पुलिस जी उन दावा खे मुकमल तौर रद्द करे छॾियो। वकीलनि जो चवणु आहे त अक्सर पुलिस मुक़ाबला जाली हुआ जिन में अदालतनि खां मथां क़दम खणंदे माण्हुनि खे फुल ऐं हाफ फिराए कयो वियो। अदा सभ खां पहिरीं त टोटली पुलिस जे हिन सॼे केसनि खे डिनाए करियां थो। जेको बि हिननि जी रिपोर्ट आहे उनखे रद्द करियां थो, मुकमली तौर ते रद्द करियां थो ऐं चैलेंज सां रद्द करियां थो। छो जो ॾिसो अवां जेतिरा बि हिते पुलिस जा केस दाख़िल थियल हूंदा अवां उन्हनि खे ॾिठो हूंदो त मोस्टली केस हिन जा फुल फ्राई हाफ फ्राई जेके बि थियलनि उहे उन्हनि जा केस कूड़ा हूंदा आहिनि। तव्हांजे साम्हूं आया मुन मां आए ॾींहुं असांजे वकीलनि खां हितां चोरियूं हुतां फुरूं हीअ सभु कुझु हले पियो। हा ईअं खणी चइजे अदा अॻवा भराए तव्हांजो को वॾो केस न आयो आहे हाई प्रोफाइल जंहिंखे चऊं। बाक़ी हाणे कंहिंखे लिकाए विहारणु बतो वठणु इहो त आम जाम हले पियो, कॉमन आहे। पुलिस जेका इहा रिपोर्ट पेश कई आहे इहो हिकिड़ो एडमिशन आहे ऑन द पार्ट ऑफ द पुलिस त असां हेतिरा माण्हू लाख खां मथां क़तल कया आहिनि। एक्स्ट्रा जुडिशल किलिंग जंहिंखे चइबो आहे उहे हिननि कया आहिनि। एक्स्ट्रा जुडिशल किलिंग में 16 माण्हू हिननि मारिया आहिनि ऐं 40 माण्हू चवंदा असीं ज़ख़्मी कया आहिनि। त उन्हनि जी इहा जस्टिफिकेशन जेका ॾियणु आहे इहा पेपर वर्क में त इन जे ख़िलाफ़ IG ऐं खां वेंदे जेका पुलिस डिपार्टमेंट में अचनि था SHOs वग़ैरह ताईं जेका अचनि था इन में मुलविस आहिनि त इन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ FIR थियनि ऐं इन्हनि जे ख़िलाफ़ चार्ज थियणु खपे त हीअ क़ातिल आहिनि, हीअ अवाम जा आम बेपोच मिसकीन माण्हुनि जा क़ातिल आहिनि। इन्हनि माण्हुनि खे जेका आहे सो चार्ज थियणु खपे ऐं पाण उन में रिपोर्ट उन्हनि पेश कई आहे त असां हीअ माण्हू मारिया आहिनि। माण्हू मारण जो अख़्तियार हिननि खे कंहिं ॾिनो आहे? छा ही कानून खां मथां आहिनि जा? SHOs जा जेके आहिनि सो लैंड क्लूज़र गाॾियुनि ते वेंदे उन खां पोइ जेके आहिनि सो वीगो गाॾियुनि ते वीगो डालो खणी हलनि था। हिननि जा ॿार प्राइवेट स्कूलनि में पढ़नि था। हीअ किथां था आणनि पैसा? सही को अदालती खां मथां क़तलु आहे। जेकॾहिं को माण्हू ॾोहारी आहे त उनखे माण्हू अदालत में पेश कंदो आहे। हीअ त हिकिड़ो सिमजी हिकिड़ी पंहिंजो पाण चार्जशीट पेश कई अथनि सां त असां हेतिरा माण्हू मारिया आहिनि। पुलिस पंहिंजी रिपोर्ट में इहा बि दावा कई आहे त ज़िले में 6744 केस दाख़िल करे 6788 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो जिन में धाड़ेल, फोरू, मोटरसाइकिल ऐं गाॾियुनि तोड़े मोबाइलनि जा फोरू बि शामिल हुआ। वकीलनि मूजिबि पुलिस जे जुड़तू 49 मुक़ाबलनि में को हिकु बि पुलिस एहलकार ज़ख़्मी न थियो ऐं 788 जवाबदार गिरफ़्तार थियण जे बावजूदि हैदराबाद में अमन अमान जी सूरत हाल बहितर थियण बदिरां वेतर ख़राब थी। अदा असां सम्झूं था त अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उहा न सिर्फ़ु हिते हैदराबाद में पर पूरी सिंध में उहा ॾाढी अफ़सोसनाक आहे। ऐं हीअ जेके अंग अखर पेश कनि था त हेतिरा माण्हू असां मारिया आहिनि, हेतिरा माण्हू असां ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कया आहिनि, गैंगूं बस्ट कयूं आहिनि, पर ग्राउंड ते जेका सूरत हाल आहे उहा इहा आहे त क्राइम जेको आहे उहो वधंदो थो वञे। स्ट्रीट क्राइम हुजे चाहे उहे मंशात जा मामला हुजनि। तव्हां ॾिसो त हर जॻह ते हाणे तव्हांखे आइस कैबिन्स ते ऐं सरेआम स्कूलनि जे ॿाहिरां कॉलेजिस जे ॿाहिरां उन्हनि जो वाहपो जेको आहे उहो तमामु घणो वधी वियो आहे ऐं उन जो टारगेट जेके आहिनि उहे असांजा नौजवान ऐं ख़ासि करे स्कूल ऐं कॉलेजिस जा शागिर्द आहिनि। सो उन ते का बि बहितरी न आई आहे। बाक़ी माण्हू मारे छॾणु या ज़ख़्मी उन्हनि खे करणु हाफ फिराए फुल फिराए इन्हनि सां बहितरी न को अॻे आई न को हाणे ईंदी। कानून जी हुकुमरानी जेसिताईं क़ाइमु नथी थिए जेसीं ताईं माण्हुनि खे केसनि में कोर्टनि जे अंदरि सज़ाऊं नथियूं मिलनि तेसीं ताईं उन में का बि बहितरी न ईंदी। बाक़ी अंगनि अखरनि में तव्हां रिपोर्टूं जारी करे छॾींदो त असां सभु कुझु बहितर करे छॾियो आहे, पर ग्राउंड ते अहिड़े क़िस्म जी का बि शइ नज़र नथी अचे। तो पुलिस जी जेका कारकर्दगी हींअर NCB इन जी रिपोर्ट आई आहे 2025 जी त माना मोस्ट करप्ट इदारो डिक्लेयर थियल आहे। ठीकु आहे न। ऐं फेक एनकाउंटर्स मोर देन 50 हिन ईयर में फेक एनकाउंटर्स वग़ैरह इन टाइप जी रिपोर्टूं अचनि पियूं। ठीकु आहे न। हींअर बि तव्हां ॾिसो जुडिशल कस्टडी में माण्हुनि जी डेथ पियूं थियनि। सो
इन जे करे काफ़ी जेको आहे सो माहौल ऐं मामला ॾाढा ख़राबु थिया आहिनि पुलिस जे हवाले सां न। सो माण्हुनि में ॾाढी जेको आहे सो मायूसी आहे। अदा हर ॿिए टे वकील जी मोटरसाइकिल चोरी लॻी पई आहे। इहा त तव्हांखे असां हितां जी फिगर था ॾियूं। हर माण्हुनि जी जेको आहे मोटरसाइकिल बीहारनि था उहा खजी हली थी वञे, कारूं खजी हली थियूं वञनि। अॼु ॾींहं ताईं वकीलनि जूं अलाए केतिरियूं गाॾियूं जेको आहे फुरिजी वियूं, उहे ई अञा ताईं रिकवर कोन थियूं आहिनि। हैदराबाद शहर में आइस, हीरोइन, शराब, चरस ऐं ॿी मंशियात जो विकिरो बि आम जाम आहे। पुलिस जी दावा मूजिबि मंशियात रखण जा 493 केस दाख़िल थिया ऐं 553 जवाबदार गिरफ़्तार कया विया। वकीलनि जो चवणु आहे त हैदराबाद में मंशियात ख़िलाफ़ रस्मी कार्रवायूं थियनि थियूं ऐं समूरी मंशियात ख़ुदि पुलिस जी पंहिंजी सरपरस्ती में विकिरो थिए थी। इहे जेका पुलिस पंहिंजी सालानी कारकर्दगी ॾेखारी आहे न, इहा सिर्फ़ु पेपरनि ते महदूदु आहे ऐं जेको आहे न सिर्फ़ु पंहिंजे कागज़नि में महदूदु आहे। जेका कार्रवाई ॾेखारी अथऊं अहिड़ी का नज़र न पई अचे। हैदराबाद शहर में एतिरियूं वारदातूं वधी वियूं आहिनि, फुर लुट जाम थी वई आहे, गाॾियूं चोरियूं पियूं थियनि, मोटरसाइकिलूं चोरियूं पियूं थियनि, आइस जो नशो एतिरो वधी वियो आहे त उन ते को कंट्रोल कोन्हे। बाक़ी साल जी कारकर्दगी ॾेखारीनि था, सिर्फ़ु पेपरनि ते ई ॾेखारीनि था। उहो हर साल ॾेखारींदा आहिनि त असां हेतिरो कारनामो कयो आहे। बाक़ी पुलिस जी जेका कारकर्दगी आहे त शहर में अमुन कोन्हे। अदा पुलिस जी टोटल नाअहली ऐं फेल्यूअर आहे। पुलिस कस्टडी में हफ़्तो खनि पहिरीं हिकिड़ो मासूम माण्हू खे मारे छॾियो वियो ऐं हिन टाइम ते पुलिस जेको कमु करे पई थी उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मंशियात खे फ़रोग़ ॾेई वेठी थी। तव्हां ॾिसो भत्ताखोरी आम लॻी पई आहे। उहो पार्किंग जे नाले जी भत्ताखोरी हुजे या के ॿिए हिसाब सां भत्ताखोरी हुजे, हर शइ में तव्हांखे पुलिस नज़र ईंदी। जेको आहे मां त सम्झां थो हे बि मासूम के माण्हू मारिया हुजनि ऐं तव्हांखे हींअर ताईं को बि जेको आहे अमन अमान हैदराबाद में किथे आहे। मनीषियात जी फ़रोख़्त आहे, मनीषियात टॉप ते पे हले, आइस खुलेआम पई हले, नौजवान नसल तबाह थी थिए। मां पुलिस जी रिपोर्ट सां बिल्कुलु मुतफ़िक़ न आहियां। असां हिन सां क़तन मुतफ़िक़ न आहियूं। आम अवाम बि हिन सां मुतफ़िक़ कोन्हे। लॉयर कम्यूनिटी मां उन्हनि खे हिकिड़ी जेको आहे उन्हनि जी बि नुमाइंदगी कयां थो ऐं मां बिल्कुलु चवां थो त पुलिस सां को बि मुतमइन न आहियूं असांजे। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त अमन अमान जी रिपोर्ट आहे पुलिस वारनि खे शाया करण खां बहितर आहे सिविल सोसाइटी शाया करे उहो ॿुधाए त केतिरो अमन अमान थियो आहे, केतिरियूं जेके फुरूं धाड़ा रुकिजी विया आहिनि, केतिरा मंशियात फ़रोश रुकिजी विया आहिनि, केतिरा ॾोहारी जेको हुननि मारिया आहिनि, गिरफ़्तार कया आहिनि। हाणे मसइलो इहो आहे त सिर्फ़ु साल जी आख़िर में हिकिड़ी रिपोर्ट शाया करे ॿुधाईंदा असां 6000 7000 केस दाख़िल कयासीं, हेतिरा माण्हू गिरफ़्तार कयासीं, हेतिरा असला बरामद कयासीं। तव्हां उन केसनि जी पोइवारी जो छा थियो, उन केसनि जे पोयां छा थियो? छा उहे केस चालान थिया या पुलिस जी नाअहली जे करे उहे जवाबदार फ़ौरन बेल ते ॿाहिरि अची विया? सिर्फ़ु जवाबदार गिरफ़्तार करे हिकिड़नि माण्हुनि खे जेके वॾा ॾोही वॾा ख़तरनाक जवाबदार आहिनि उन्हनि जवाबदारनि खे तव्हां फॉर्मल केसनि में चालान करे ऐं सिर्फ़ु रिपोर्ट ॾेखारण जे लाइ ऐं हिकिड़ो जेको अदद ज़ाहिर करण जे लाइ तव्हां कोशिशि था कयो। इन सां को बि का तरक़ी या को बि जेको आहे सो अमन अमान में का बहितरी कोन आई आहे। हिन सॼे मामले में जेके अदद ॾेखारिया विया आहिनि, अंग अखर ॾेखारिया विया आहिनि, इहे असांजी नज़र सां हक़ीक़त सां मुबनी न आहिनि। छाजे करे जो अमुन अहिड़ो कोन थियो आहे। हैदराबाद में जुड़तू मुक़ाबलनि जे बावजूदि अमन अमान जी सूरत हाल एतिरी त बदतर आहे जो ॾोहारी सरेआम गीह ऐं ॿिए सामान सां भरियल कंटेनर बि फुर कयो वञनि, जिन जी रिकवरी 100 बि मंज़र आम ते नथी अचे। सिंध सरकार खे घुर्जे त पुलिस जे निज़ाम खे बहितर बनाए ऐं इंसाफ़ जा इदारा मुबैना मुक़ाबलनि जी अणधुरी जांच कराइनि त जीअं पुलिस पारां खजंदड़ कानून खां मथां क़दम रुकिजी सघनि ऐं कानून तोड़े इंसाफ़ जे इदारनि जी इज़त ऐं हुरमत क़ाइमु रही सघे। कैमरामैन नियाज़ मल्लाह संगत, फैज़ खोसो, टाइम न्यूज़, हैदराबाद। को बि जेको आहे अमन अमान हैदराबाद में किथे आहे? जेको बि हिननि जी रिपोर्ट आहे उनखे रद्द करियां थो। पुलिस जेका इहा रिपोर्ट पेश कई आहे त असां हेतिरा माण्हू लाख खां मथां क़तल कया आहिनि। जेका कार्रवाई ॾेखारी अथऊं अहिड़ी का नज़र न पई अचे। बाक़ी अंगनि अखरनि में तव्हां रिपोर्टूं जारी करे छॾींदो, असां सभु कुझु बहितर करे छॾियो आहे, पर ग्राउंड ते अहिड़े क़िस्म जी का बि शइ नज़र नथी अचे।